अस्सलाम वालेकुम दोस्तों, क्या हाल है। मैं हूं आपका एम सलीम और आप देख रहे हैं हमारा यूट्यूब चैनल मुर्शिद की मज़े। तो जी दोस्तों, आज हम नए व्लॉग के साथ हैं। जी दोस्तों, हमारा आपको पता है हमारा उर्दू हमें कम आता है, इसलिए हम सिंधी में बात करेंगे। कीअं आहियो दोस्तों, खुश आहियो, खैरियत से आहियो दोस्तों। असां वटि अॼु माना मौसम थोरो घणो झुड़ अची वियो आहे। कल्ह जेको आहे सो माना थोरो घणो कपिड़े पोस बरसाति बि पियो हो, हिते बरसाति बि हुई ऐं हाणे वरी मौसम ख़ुश्क आहे। तव्हांजे नज़रनि जे साम्हूं हल्को फुल्को झुड़ बि आहे ऐं माशाअल्लाह कणकनि जो बि सीज़न अची वियो आहे। हाणे सभई पिया था कणकूं छटनि, सभई हे हल फाल काहिलनि ॿनी में। हे ॾिसो सभु ज़मीननि में हल फाल ॾिनल आहिनि। बाक़ी सभु को हींअर पाणी भराईंदो, ॿिज छटींदो वञे थो। हाणे सिज लहण वारो आहे, असां बि हेॾे मिड़ी ॿनी ॾे निकिरी पिया हूं। ॾिसो सिज बि लहण वारो आहे दोस्तों। तो हाणे त बाक़ाइदे सां माशाअल्लाह सियारो हाणे त अचे थो पियो। हाणे सियारो आस्ते आस्ते अचे थो, ऊन्हारे जो मौसम ख़तमु थींदो थो वञे। ऊन्हारो बस आहे कढी छॾियो आहे, हाणे ख़ैर सां ऊन्हारो वञे, हाणे ख़ैर सां सियारो अची पंहिंजो पेर खोड़े हिते। हाँ दोस्तों, तव्हां वटि कीअं आहे मौसम, कीअं न आहे मौसम। असां वटि त माशाअल्लाह हाणे थधूं पइजी वियूं आहिनि। हाणे ॾिसो कल्ह बरसाति बि पियो हिते। हाणे त माना वण टिण बि सावा थी विया आहिनि, पहिरियां सुकियल हुआ ऊन्हारे में, छो जो हवाऊं गर्म घुलींदियूं आहिनि न, झोला इहे, इन्हनि में वण टिण ख़तमु थी वेंदा आहिनि। हाणे माशाअल्लाह सावा था थियनि ज़बरदस्त। हाणे माहौल थींदो थो वञे। हेॾे कणक वरी छटियल आहे, ओ इहो साओ थो लभे ज़मीन। हाणे साईं माशाअल्लाह आहिस्ता आहिस्ता हे सॼो ज़मीन साओ थी वेंदो, सॼो ई सॼो। ख़ैर सां बि ऊन्हारो ख़तमु थियो आहे, साह कढी छॾी। ॾींहुं गर्म, हवा गर्म, पाणी गर्म, ॿहिराड़ी जा माण्हू पाणी लभे न, सफ़ा मरी वियासीं, आंड्रा ई सड़ी विया आहिनि। हाणे अचे वरी सियारो, को आंड्रा ठरनि, दिलि ठरे, जिगर ठरे, ऊन्हारो माण्हुनि जो साह कढी छॾींदो आहे। दोस्तों, असां मिड़ई इहो ई हुयो असांजो व्लॉग, इहो ई हुयो टाइम पास ख़ातिर। वरी नेक्स्ट वीडियो में वरी मिलंदासीं। तेसिताईं ख़ुदा हाफ़िज़।